Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. मुल्क लाइ जिन जी इज़त करण लाज़मी आहे उहे बि सवालिया बणिजी रहिया आहिनि। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद मुल्की हालतुनि खे गंभीर ऐं परेशान कंदड़ करार ॾींदे चयो आहे त जिन खे जेलनि में हुजणु घुरिजे उन्हनि खे उहिदनि ते वेहारियो वियो आहे। साम्राजी एजेंटनि पंहिंजे मफ़ादनि लाइ नाले जी सिरुनि खे ताज महल में सजाए छॾियो। इमरान ख़ान जे इस्लामाबाद मार्च वारे सॾ सां दुनिया हैरान थी वेंदी। अहिड़ो सटको ईंदो जो मौजूदा हुकूमत पाकिस्तान जी सभ खां घटि मुद्दे वारी हुकूमत हूंदी। मुल्क ख़िलाफ़ का बि साज़िश कामयाब थियणु न ॾिनी वेंदी। इंटेलिजेंस एजेंसीज़ साज़िशुनि ख़िलाफ़ ॾींहुं राति कमु करे रहियूं आहिनि। DGISPR जो चवणु आहे त इंटेलिजेंस एजेंसीज़ ऐं इदारा भरपूर नमूने कमु करे रहिया आहिनि। पाकिस्तान ख़िलाफ़ कंहिं बि साज़िश कई त उहा कामयाब थियणु न ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, नवाज़ शरीफ़ ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जा नाला ECL मां ख़ारिज। मरियम नवाज़, हमज़ा शहबाज, शाहिद ख़ाक़ान अब्बासी ऐं एहसन इक़बाल सूदो 100 नाला ECL मां कढिया विया। हुकूमती ज़रीन जो चवणु आहे त नई पॉलिसी तहत ECL मां नाला कढण जो सिलसिलो कुझु ॾींहंनि ताईं जारी रहंदो। कादरपुर जे कच्चे मां अगवा थियल नौजवान जे वारसनि जो घोटकी में क़ौमी शाहराह ते धरणो। रोड जे ॿिन्ही पासनि खां केतिरी देरि ताईं गाॾियूं बीहजी वयूं। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त 3 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस नौजवान शमन चाचड़ खे बाज़ियाब न करायो आहे। घर में रोज़ ॾिड़ारू मतल आहे पर पुलिस जे कन ते जोइ बि नथी सुरे। पुलिस जी ख़ातिरिन बावजूदि वारसनि जो धरणो ख़तमु करण खां इनकार। नौजवान बाज़ियाब न थियण जी सूरत में एहतजाज जो दाइरो वधाइण जो चिता। ऐं कश्मीर में कुझु ॾींहं अॻु पसंदि जो परिणो कंदड़ नौजवान जी भेण अगवा। नारी जे वालिद बाहू सूमरो जो चवणु आहे त पुट कुझु ॾींहं अॻु ग़ुलाम जान खोसो जी धीउ सां पसंदि जो परिणो कयो हो। नारी जा वारिस बासर वॾेरी जी टियाकड़ी सां खेसि घर वापसि वठी विया। गुज़िरियल ॾींहुं ग़ुलाम जान खोसो साथियुनि सां गॾिजी घर ते हमिलो कयो ऐं पलांद में धीउ नादिया सूमरो खे अगवा करे विया। हद जी पुलिस धीउ जी बाज़ियाबी लाइ कार्रवाई नथी करे। पुलिस नारी जे अगवा जी तरदीद कंदे चयो आहे त धुरियुनि में संगावती तकरार हलंदड़ आहे। अस्सलामु अलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस हवाले ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।